ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल सत्तार दर्स। ठटे ज़िले में अमन अमान की सूरत हाल इंतहाई ख़राब हुजण ऐं रोज़ की बुनियाद ते चोरियूं धाड़ा ऐं फुरू रोज़ जो मामूल बणियल। उन सिलसिले में अॼु ठटो सिजावल मेन रोड लग ब्रांच मोरी ते कुछ ॾींहं अॻु खोसा बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ माल जे वापारी खां मकली ठटो बाईपास रोड ते फुर दौरान फ़ौरन पारां खेसि 2.5 लख कैश ऐं मोबाइल फ़ोन फुर थियण खां पोइ ब्रांच मोरी ऐं लॻंदड़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां ब्रांच मोरी ते एहतजाजी धरणे में वॾी तादाद में माण्हुनि जी शिरकत। सिजावल ठटो रोड बंदि हुजण जे करे सवें गाॾियूं बीहजी वयूं, जंहिंजे करे ॿिन्हिनि पासनि खां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर सख़्तु परेशान। जॾहिं त ठटे मां चूंडियल अॻूणे MP रियाज़ शाह शिराज़ी धरणे में पहुची धरणे वारनि सां धरणो ख़त्म कराइण लाइ ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। उन्हीअ मौक़े ते DSP फरीद जट SHO ठटो ऐं SHO मकली धरणे में पहुची 2 ॾींहनि में थियल फुर वापसि कराइण जो यकीन ॾियारियो। उन्हीअ मौक़े ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे अॻूणे MP रियाज़ शाह शिराज़ी जो चवणु हो त ठटो ज़िलो काफ़ी अरसे खां बदअमनीअ जे वर चढ़ियल आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते क़त्लनि समेत फुर लुट जूं वारदातूं जारी आहिनि। रियाज़ शाह शिराज़ी जो चवणु हो त सिंध में निगरान हुकूमत अचण खां पोइ सिंध अंदरि ज़िले इंतिज़ामिया जे बदिलियुनि जे सिलसिले हलंदड़ कार्रवाइनि जो उनजो उहो मक़सदु हरगिज़ नाहे त SSP ठटो ज़िले में बदअमनी कंट्रोल करण जो ज़िम्मेवारी क़बूल न करी ऐं ज़िलो बदअमनीअ जे वर चढ़ियल हुजे। असां निगरान हुकूमत समेत ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो करियूं था त माज़ीअ में पुरअमन रहंदड़ ज़िले ठटे खे अमन जो गहवारो बणाइण में पंहिंजो किरदारु अदा करे। टूटी तो बराबर ठलो मोरिंदा कोन हली सघंदी।